नालू त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। ट्रैफ़िक पुलिस तरफ़ां 9 खां 18 अप्रैल ताईं अख़बाराई रिपोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे पेश कई वई। हेलमेट न हुअण ऐं ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी ते 15,217 मोटरसाइकिलूं ज़ब्त कयूं वयूं। रिपोर्ट में आगाही ॾिनी वई आहे त 274 डंपरनि ऐं टैंकरनि खे फिटनेस ऐं ओवर स्पीड सबबि ज़ब्त कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो त ओवर स्पीड सां गाॾियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। लाइसेंस खां सवाइ गाॾियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो वञे। वॾे वज़ीर जी हिदायत कंदड़नि चवणो त नाबालिग ड्राइवरनि खे रोडनि ते न अचणु ॾिनो वञे। अवां खे आगाह कंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। ट्रैफ़िक पुलिस जे तरफ़ां 9 खां 18 अप्रैल ताईं अख़बाराई वारी रिपोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे पेश कई वई। हेलमेट न हुअण ऐं ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी ते 15,217 मोटरसाइकिलूं ज़ब्त कयूं वयूं। रिपोर्ट में आगाही ॾिनी वई आहे त 274 डंपरनि ऐं टैंकरनि खे फिटनेस ऐं ओवर स्पीड सबबि ज़ब्त कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो त ओवर स्पीड सां गाॾियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। लाइसेंस खां सवाइ गाॾियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायत कंदे चयो त नाबालिग ड्राइवरनि खे रोडनि ते न अचणु ॾिनो वञे। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। ट्रैफ़िक पुलिस तरफ़ां 9 खां 18 अप्रैल ताईं अख़बाराई वारी रिपोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे पेश कई वई। हेलमेट न हुअण ऐं ट्रैफ़िक क़ानून जी भञकड़ी ते 15,217 मोटरसाइकिलूं ज़ब्त कयूं वयूं। रिपोर्ट में आगाही ॾिनी वई आहे त 274 डंपरनि ऐं टैंकरनि खे फिटनेस ऐं ओवर स्पीड सबबि ज़ब्त कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो त ओवर स्पीड सां गाॾियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। लाइसेंस खां सवाइ गाॾियूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायत कंदे चयो त नाबालिग ड्राइवरनि खे रोडनि ते न अचणु ॾिनो वञे।